पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, तुंहिंजी ज़ाल खां मुंहिंजी ज़ाल 1000 दफ़ा सुठी आहे। तूं खटी में अदा, तूं खटी में तुम्हारी ज़ाल जी न्यारणी अहिड़ी आहे मूंखे त कुयो विझे। शादी करण खां पोइ ऐं मोबाइल वठण खां बाद में बसि हिकु ई अफ़सोस थींदो आहे। उहो वरी कहिड़ो? कुझु ॾींहं अञा सबर कयूं हा त भलो मॉडल मिली वञे हा। बी होंदा मस्जिद में पघार न थो ॾे, रखे तो को छोकरो डोज दाढ़ी तो को छोकरी न थो ॾेस। अरे तहांजे गोठ जो आ चाचे जो पुट का छोकरी कोन ॾींदासे, मुल्लो आ न। अम्मा अतयात अचे तो रबी जल इना ते न कुल होला मैं को औंदा ही कोनी। सहरा सब याद इंदी चरण लजी साइट माखी वठण आया आहियूं, पराए औरतुनि खे ॾिसण कोन आया आहियूं। ईअं पराए औरतुनि खे घोरे घोरे ॾिसंदे ने मचड़ा खाईंदासीं। अकुल सिखो। पापा जे लाइ न पर तुंहिंजे लाइ थो ॾिसां। मां तुंहिंजो आहियां जानी, तोखे वहम वजायो मुझो मां तो सा कोन ॻाल्हाईंदसि। हल त ॾिस ॻाल्हाए बि पिठी यको अधु कलाक मां हिन जी आदत हूंदी आहे ॻाल्हाईंदो बि घणो त पोइ चइजो मां कोन थी ॻाल्हायां। बाबा तव्हां कंडक्टर आहियो उस्ताद सां गॾु था? न मालिक आहियां, कंडक्टर वठी आयो उस्ताद। कीअं सवाल करें तो? साबु वियो हल तव्हां प्रोग्राम असां छो साम्हूं वियो उस्ताद अंधो आहे, उल्टी करे तो को छा करे तो। तू हल बस रुगो अम्मा राज़ी थिए न, अम्मा मञे ई नथी। जेकॾहिं मासी सेठियाणी न मञे त पोइ भॼी हली प्यार जो परणो कंदासीं। न चिरकणी मूंखे गोॾनि में सूर आहे, मां भॼी कोन सघंदुसि। चरिया तुझे वेठा को प्यारा ॾिस कहिड़ो हाल थियो आहे, जीअण बि मुंहिंजो जानी बस मौत मिसाल थियो आहे। मुंहिंजो ख़ुशियूं तू मूंखे नाहे वणंदो न वरी वणे थो। वणा नथो करे छा थी? फोन ते त मूं लाइ फुकारा भरींदी हीअं चवंदी त मिल मवाली मिल, हाणे वरी मिलियो हा त वरी वणा नथो। अच्छा तव्हां इहो चयो सवेर त मां कंहिंजा नाला खां मतिलबु तव्हां एतिरा इश्क कया आहिनि, जंहिंसां वफ़ा कई अथव या न? छो जो वफ़ादार कुतो हूंदो आहे, मां कुतो थियण नथो चाहियां। बी होंदा इलेक्शन में तो वोट न था ॾियो, बी होंदा मस्जिद में पघार न थो ॾे, रखे तो को छोकरो डोज दाढ़ी तो को छोकरी न थो ॾेस। अरे तहांजे गोठ जो आ चाचे जो पुट का छोकरी छा थियो अथई? हाणे ख़त्म हयाती सफ़ा थी लॻे, न दुआ थी लॻे न दवा थी लॻे। मुंहिंजो नथी लॻे ॿिए डॉक्टर खे ॾेखार। मालत धमाला सिधी सही ॻाल्हि, पैसा फेक तमाशा दे कर चीज सरियामा, अॼुकल्ह जे दौर में केस हिन दिल जी फीलिंग सां खेॾण ख़त्म कयो साईं, हिन दिल जी फीलिंग सां खेॾण ख़त्म कयो साईं। तव्हांजे टाइम पास जे चक्कर में कंहिंखे मोहब्बत जे नाले खां ई नफ़रत थी वेंदी। शादी करण खां पोइ ऐं मोबाइल वठण खां बाद में बसि हिकु ई अफ़सोस थींदो आहे। उहो वरी कहिड़ो? कुझु ॾींहं अञा सबर कयूं हा त भलो मॉडल मिली वञे हा। मुंहिंजूं